नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त गुलामला एहसास एमरजेंसी सेंटर ते पीटीआई ठठो सीनियर नायब सदर जावेद लतीफ़ मेमण ऐं पीटीआई लेडीज़ विंग ठठे जी सदर शहनाज बलोच ऐं अवामी प्रेस क्लब ठठे मीडिया वारनि सां ॻाल्हियूं करे रही है। कोशिश कंदा आहिनि त हिन सेंटर ते फोकस न रखनि छो त मूंखे ख़बर आहे त सेंटर ते जेको आहे तमामु महसूसु कंदा सिक्योरिटी ऐं सिक्योरिटी मुख़्तलिफ़ सेंटरनि ते असां जेको आहे माना विज़िट कयूं था ऐं कोशिशि कयूं था त माण्हुनि खे जेको आहे तकलीफ़ का परेशानी न थिए। कल्ह बि हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें असीं वियासीं ऐं औरत खे जेको अस्पताल पहुचायोसीं जेका कवरेज कंदा आहियूं। अॼु हिते गुलाम सेंटर ते मौजूदु आहियूं ऐं मूंसां गॾु आहे आदा जावेद मेमण साहब आहे ऐं पीटी अगवान आहे मां फिलहाल कवरेज त असीं गुलाम शहर जी चोथों पंजूं विज़िट आहे असांजो ऐं हिते असां जॾहिं बि विज़िट कयो आहे तमामु सुठो कमु हले पियो शुरू खां वठी ऐं कंहिं बि माई जा पैसा वग़ैरह कोन कटिया वेंदा आहिनि। टीम असां तमामु सुठो कमु कयो आहे हेसिताईं तमामु सुठो कमु कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।